5 महीननि जूं रहियल पगारूं न मिलण ऐं पगारूं ऑनलाइन ट्रेजरी न थियण ख़िलाफ़ रतोदरो में लेडी हेल्थ वर्कर्स जो एहतिजाजी मुज़ाहिरो। तालका हॉस्पिटल रतोदरो खां नारेबाज़ी कंदियूं रतोदरो प्रेस क्लब पहुतियूं, जिते धरणो हणी वेही रहियूं। उन मौके ते आपा निजात ओनर ज़रीना जलबाणी, फातिमा आबड़ो, सायरा आबड़ो, नसीम बपट, नाहिद अबड़ो, एजाज खातून सुमरो ऐं ॿियनि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त असां जूं 5 महीननि जूं पगारूं रहियल आहिनि। घर में फाका कशी वारी सूरताल आहे, कर्ज़ खणी छितियूं थी पयूं आहियूं। ॿारनि जे स्कूल जी फीस नथियूं अदा करे सघूं, उन करे ॿार खानगी स्कूलनि मां फीस न ॾियण ते निकाली ॾिनी वई आहे। ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। घरनि में खाइण लाइ राशन न आहे, पर सिहत खाते तरफ़ां असां सां लेडी हेल्थ वर्कर्स सां नारवा सलूक कयो पियो वञे। जॾहिं त सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस साकिब निसार हुकूमत करे छॾियो आहे त लेडी हेल्थ वर्कर्स खे 5 महीने रहियल पगारूं ॾिनियूं वञनि ऐं रहियल डिफरेंस भी अदा कयो वञे, पर अदालत जे उन हुकुम ते अञा ताईं अमल नाहे थी सघियो। सिहत खाते जे लापरवाही आहे। असां सिंध जूं 25,000 लेडी हेल्थ वर्कर्स जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। हुन सिंध जो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिहत सूबाई वज़ीर सेक्रेटरी सिंध खे अपील कंदे चयो त असां लेडी हेल्थ वर्कर्स जा मुतालबा मञिया वञनि, असांखे रहियल 5 पगारूं ॾिनियूं वञनि ऐं रहियल डिफरेंस भी ॾिनो वञे ऐं हर महीने ऑनलाइन ट्रेजरी जे ज़रिए पगारूं ॾिनियूं वञनि, जीअं लेडी हेल्थ वर्कर्स में पैदा थियल बेचैनी ख़त्म थी सघे। रिपोर्ट हादी बख्श नूनारी, सोने सिंध न्यूज़, रतोदेरो।